मटियारी शहर से तालुक रखंदड़ सिंध के नाले वाले सियासी समाजी अगवान मरहूम हाजी अब्दुल रज़ाक मेमण की पहिरीं वरसी तकरीब संदस रिहाइश गांव मेमण हाउस जुगनू CNG मटियारी ते संदस भाउ हाजी नियाज हुसैन मेमण फर्जंदन हाजी अब्दुल शकूर मेमण मंजूर अहमद मेमण हाजी शहजाद मेमण जुगनू मेमण चीनू मेमण सदाम मेमण तरफा मुनक़िद कई वई जंहिंमें सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा ख़ुसूसी तौर ते शिरकत कई। इन मौके ते हुन मरहूम के रूह के सवाब पहुंचाइण लाइ दुआए मग़फ़िरत घुरी। ॿिए तरफ़ सिंध जे नाले वारे नाज़ इमरान अली सहरवर्दी एहतशाम भमरो ऐं ॿियनि नाज़ कई। वरसी तकरीब में पूरी सिंध मां हज़ारे चाहींदड़नि शिरकत कई। मेमण इतिहाद जे अॻवाननि पिण वरी अंग में शिरकत कई। इन मौके ते सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हाजी अब्दुल रज़ाक मेमण तमामु वॾो इंसान हो। हिन सां मुंहिंजा भाइराणा तालुक हुआ। पाण तमामु घणी इज़त कंदो हो। हिकु सवाल जे जवाब में हुन चयो त हिन मुल्क में दादलनि ऐं लाडलनि जी का बि खोट नाहे। वक़्तनि ब वक़्तनि लाडला तब्दील थींदा रहिया आहिनि, पर असल लाडलो उहो आहे जेको मुल्क जी बाशऊर आवाम जो लाडलो हुजे। वधीक ख़बरूं ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।